आर्मी चीफ फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर तरफ़ां अमरीका जे सरकारी दौरो दौरान आला सियासी ऐं फ़ौजी क़यादत सां अहम मुलाक़ातूं कयूं वयूं। ISPR मूजिब आर्मी चीफ फील्ड मार्शल आसिम मुनीर टेम्पा में अमरीकी सेंट्रल कमांड जे उहिदो छॾींदड़ कमांडर जनरल माइकल ए कोरेला जी रिटायरमेंट तक़रीब ऐं नए कमांडर एडमिरल ब्रैड कूपर जी चार्ज संभालण जी तक़रीब में शिरकत कई। फील्ड मार्शल आसिम मुनीर जनरल कोरेला जी शानदार क़यादत ऐं पाक अमरीका फ़ौजी लाॻापनि खे मज़बूत बणाइण में संदसि ख़िदमतुनि जी वाखाण कई। फील्ड मार्शल एडमिरल लाइ नेक ख़्वाहिशुनि जो इज़हार कंदे गॾियल सिक्योरिटी चैलेंजनि खे मुंहुं ॾियण लाइ सहकार जे तसलसल ऐं एतमाद जो बि इज़हार कयो। आर्मी चीफ फील्ड मार्शल आसिम मुनीर चेयरमैन ज्वाइंट चीफ्स ऑफ स्टाफ जनरल डेन केन सां बि मुलाक़ात कई, जंहिं दौरान गॾियल पेशवर दिलचस्पी जे मामलनि ते ॻाल्हियूं कयूं वयूं। फील्ड मार्शल जनरल डेन केन खे पाकिस्तान जे दौरे जी बि दावत ॾिनी। तक़रीब में फील्ड मार्शल आसिम मुनीर दोस्त मुल्कनि जे दिफ़ाई सरबराहनि सां बि गैर रस्मी मुलाक़ातूं कयूं। ISPR मूजिब फील्ड मार्शल आसिम मुनीर पाकिस्तान जाए अमरीकी बिरादरी सां बि हिक तक़रीब में शिरकत कई। फील्ड मार्शल आसिम मुनीर पाकिस्तानी बिरादरी खे मुल्क जे रोशन मुस्तक़बिल ते एतमाद रखण ऐं सीड़पकारी खे हथी ॾियण में फ़ाल किरदार अदा करण जी अपील कई। ISPR मूजिब पाकिस्तानी कम्युनिटी पाकिस्तान जी तरक्की ऐं खुशहाली में पंहिंजो सहकार जारी रखण जो अज़म वजायो। आर्मी चीफ फील्ड मार्शल आसिम मुनीर जो हलंदड़ साल ही ॿियो अमरीकी दौरो आहे। आर्मी चीफ आसिम मुनीर जून महीने दौरान अमरीका जो सरकारी दौरो करे अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप सां मुलाक़ात ऐं संदसि मांझाने में शिरकत कई। ISPR मूजिब अमरीकी दौरे दौरान आर्मी चीफ फील्ड मार्शल आसिम मुनीर ओवल ऑफिस जो दौरो बि कयो हो।